अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। सिंध हुकूमत सिंध जी ज़मीन यानी बहरिया टाउन जे लिमिटेड जेका आहे उनजे सरबराह मलिक रियाज़ खे घटि अघ में घटि रक़म में जेका ज़मीन ॾिनी हुई ऐं उन ज़मीन खां पोइ हिकिड़ो वॾो स्कैंडल थियो ऐं उनखां पोइ सिंध जो अवाम ऐं ख़ासि तौर ते बहरिया टाउन में या जेके आस ओड़े पाड़े जा जेके रहवासी हुआ उन्हनि एहतजाज कयो, भरपूर एहतजाज कयो त हीअ जेका ज़मीन सिंध हुकूमत बहरिया टाउन जे सरबराह मलिक रियाज़ खे ॾिनी आहे उहा ग़ैर क़ानूनी ॾिनी आहे ऐं कुझु उनमें कब्ज़ो बि शामिल आहे। पाण ते ओवरऑल डिस्कशन कंदासीं ऐं उनखां अलावा ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो वॾो स्कैंडल थी वियो। उनखां पोइ जेका जुर्माने जी सूरत में उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला बि साम्हूं आया ऐं मलिक रियाज़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जुर्माना अदा बि कया ऐं सुप्रीम कोर्ट उन हवाले सां फ़ैसिला बि ॾिना। पर मेन पंहिंजो सुवालु इहो आहे त छा जेको ज़मीन ग़ैर क़ानूनी जेको कब्ज़ो कयो वियो या जेका सिंध हुकूमत उन्हनि खे मलिक रियाज़ खे ज़मीन ॾिनी, छा उनजो पैसो हिन वक़्त ताईं अवाम ताईं पहुतो आहे? छा जेके सुप्रीम कोर्ट जा जेके फ़ैसिला थिया आहिनि उनमें अवाम खे को फ़ाइदो थियो आहे? सिंध जे अवाम जो, छाकाणि जेका सिंध जी ज़मीन आहे उहा सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत आहे ऐं उहा जेका आहे उन्हनि सां नाजाइज़ी तौर जेका आहे उन्हनि खे ॾिनी वई ऐं उन हवाले सां छा सिंध जे अवाम खे को उन हवाले सां रिलीफ मिलियो आहे? ऐं उनखां अलावा पाण थोरो ओवरऑल इन में डिस्कशन कंदासीं त 2018 में बहरिया टाउन जे जेको सरबराह आहे उन ते 5 अरब रुपयनि जो जुर्मानो सुप्रीम कोर्ट पारां अदा करण जो चयो वियो। उनखां पोइ 26 जून 2018 ते सुप्रीम कोर्ट मलिक रियाज़ ते 5 अरब रुपयनि जो जुर्मानो लॻायो हुयो ऐं उनखां पोइ इहो बि फ़ैसिलो कयो वियो त पंहिंजे ख़ानदान जी मिल्कियत जा तफ़सील पिणु जमा कराईंदो। सुप्रीम कोर्ट जी हुकूमत जी भनकड़ी ऐं ज़मीनी जेका ज़मीन ग़ैर क़ानूनी तौर वरिती वई उन हवाले सां इहो फ़ैसिलो आयो। उनखां पोइ 2019 में बहरिया टाउन ते 405 अरब रुपयनि जी जेका आछ कई वई हुई उहा आछ मलिक रियाज़ पारां कई वई इंतज़ामिया खे त हीअ जेका रक़म आहे 405 अरब रुपया उहे अव्हां खे ॾियां थो ऐं हीअ जेका ज़मीन ग़ैर क़ानूनी तौर कई वञे पर उहा आछ जेका आहे उहा रद्द कई वई ऐं सुप्रीम कोर्ट रद्द कई। 24 फरवरी 2019 ते सुप्रीम कोर्ट बहरिया टाउन जी इंतज़ामिया पारां कराची में जेका 16,000 एकड़ ज़मीन क़ानूनी बनाइण लाइ 405 अरब रुपयनि जी आछ कई उनखे रद्द कयो वियो ऐं बहरिया टाउन इन रक़म खे 12 सालनि में अदा करण जी पिणु पेशकश हुई पर उहा सुप्रीम कोर्ट रद्द करे छॾी। उनखां पोइ 2023 में सुप्रीम कोर्ट पारां वक़्तु ज़ाया करण ते 10 लख रुपयनि जी जेका जुर्मानो आहे उहो पिणु अदा करण लाइ मलिक रियाज़ खे चयो। उनखां पोइ इहो बि हुकुम ॾिनो वियो त इहा रक़म जेका आहे सिंध इंस्टीट्यूट ऑफ यूरोलॉजी एंड ट्रांसप्लांटेशन SIUT खे अदा कई वेंदी ऐं ॿिए तरफ़ कब्ज़े में मौजूदु जेका ज़मीन जी सर्वे आहे उनजे लाइ ख़र्च थियल जेका रक़म आहे उहा हुकूमत सिंध खे अदा करण जो पिणु पाबंद कयो वियो। उन हवाले सां पाण ओवरऑल ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां प्रोग्राम में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी सीनियर तर्जीह निगार एजाज़ माहिर साहब। एजाज़ माहिर साहब, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। जी महिरबानी। एजाज़ साहब, सभ खां पहिरियां असांखे इहो ॿुधाइजो हीअ जेका सिंध हुकूमत जेका ज़मीन घटि रक़म में मलिक रियाज़ खे ॾिनी ऐं उन हवाले सां अव्हां सिंध हुकूमत जे किरदार खे कीअं था ॾिसो ऐं उन हवाले सां छा चवणु चाहींदो? ज़ाहिर आहे सिंध गवर्नमेंट इन में शरीक मुजरिम आहे ऐं उन्हनि जा ज़मीन एलोकेट कई तक़रीबन 16,896 एकड़ ज़मीन आहे जेका मुख़्तलिफ़ ॻोठनि खे बर्बाद करे उन्हनि जूं ज़रई ज़मीनूं तबाह करे ऐं पूरो इकोलॉजिकल ऑर्डर डिस्टर्ब करे ऐं मलिक रियाज़ खे जेको आहे उहो ॾिनी वई ऐं अक्वायर कई वई MDA जे थ्रू मली डेवलपमेंट अथॉरिटी। त उन में इलीगल तरीक़े सां ज़ाहिर आहे त सॼो उनखे फैसिलिटेट ई सिंध गवर्नमेंट कयो तॾहिं वञी उनखे इहा ज़मीन मिली जंहिंखां पोइ इहो सुप्रीम कोर्ट में मामिलो थियो ऐं सुप्रीम कोर्ट में पहिरियों 450 अरब जी ऑफर थी, पोइ 460 अरब जेको आहे त मलिक रियाज़ ॾियण कया जेका ऑफर सुप्रीम कोर्ट क़बूल कई। बस शुरू में जेके इन्हनि खे कुझु 30-35 अरब मिलिया उनखां पोइ जेका वरी 190 मिलियन पाउंड वारी ॻाल्हि थी त उहा रक़म बि इन अकाउंट सुप्रीम कोर्ट में इमरान खान जे ज़माने में उहा आंदी वई जेका उते नेशनल क्राइम एजेंसी UK वारनि पकड़े पाकिस्तान जे हवाले कई त उहा बजाए जो पाकिस्तान जे खज़ाने में वञे त उहा इमरान खान ऐं मलिक रियाज़ साज़बाज़ करे उहा सॼी रक़म जेको आहे त हिननि शिफ्ट कई जेको हिन ते जुर्मानो थियो हो सुप्रीम कोर्ट जे अकाउंट में। त उन खां पोइ सिंध गवर्नमेंट बि काफ़ी दफ़ा कोशिशि कई आहे सुप्रीम कोर्ट सां राब्तो कयो आहे त उहा रक़म जेको आहे सिंध गवर्नमेंट खे ॾिनी वञे छो त असांजो जेको आहे सूबे जी पैसा आहिनि त उन में सुप्रीम कोर्ट रिलेक्टेंट ई उन्हनि जो चवणो त तव्हां त हिननि जा फैसिलिटेटर रहो, तव्हां इलीगल तरीक़े सां हिननि खे ज़मीन अलर्ट कराए ॾिनी आहे ऐं उन में जेको आहे त
ये पैसा तव्हांखे न मिलंदा। त अञा ताईं उहो मुंहिंजे ख़्याल अनडिसाइडेड आहे मैटर, ऐं सुप्रीम कोर्ट जे अकाउंट में पैसा पिया आहिनि, ऐं उन ते जेको आहे त ज़ाहिर सुप्रीम कोर्ट खे को एक्शन खणणु घुरिजे। ऐं जेकॾहिं इहो बि आइडिया बहितर आहे त SIUT या जेको आहे अहिड़ा जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि खे इहा रक़म ॾिनी वञे, बगैर सुप्रीम कोर्ट वटि उन रक़म खे रखणु या उनखे जेको आहे सेविंग अकाउंट में रखी उन ते मुनाफ़ो हासिल करणु जेको आहे उहो सुप्रीम कोर्ट खे बि नथो सूंहे। तो इन मसइले जो जल्द तदारक थियणु घुरिजे, ऐं जेके मुतासिरीन आहिनि इन बैरिया टाउन जा त उन्हनि खे बि कंपनसेट करणु घुरिजे। अच्छा एजाज साहब, इन हवाले सां जेको सिंध हुकूमत जेको रोल प्ले कयो ऐं उन हवाले सां वरी सिंध हुकूमत ज़मीन बि पाण जेका उन्हनि खे अलॉट कई, अलॉट करण खां पोइ वरी सुप्रीम कोर्ट रुजू बि पाण करे थी, पर ॿिए तरफ़ इहो असांखे ॿुधाइजो हीअ जेका रक़म आहे इहा हिन वक़्तु किथे आहे ऐं छा इहा सिंध हुकूमत ऐं सिंध जी आवाम ताईं पहुचंदी? ॾिसो, उहो ई मूं चयो त अञा ताईं उहा सुप्रीम कोर्ट जे अकाउंट में पई आहे, ऐं उतां जेको आहे त फेडरल गवर्नमेंट बि उहो वठण जी कोशिशि कई, सिंध गवर्नमेंट बि वठण जी कोशिशि कई, पर अदालत अञा उन कंहिं नतीजे ते न पहुती आहे, ऐं उहा रक़म जेको आहे त उहा अदालत जे अकाउंट में पई आहे। अच्छा एजाज साहब, अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब जो बयानु आयो आहे, उन्हनि बि इन हवाले सां डिस्कशन कई त हीउ जेको पैसो आहे उहो आवाम जो पैसो आहे ऐं इन खे आवाम खे ॾांहुं ख़र्चु करणु घुरिजे या वेलफेयर इदारनि खे ॾियणु घुरिजे, उहे जेके आहिनि हिन ते ख़र्चु कनि ऐं उहे हिन ते ज़ाहिर आहे वेलफेयर लाइ उहे इस्तेमालु कनि। पर वज़ीर आज़म साहब जे बयान मां इहो जेका आहे थोरो वाज़े थिए पियो या इहो ॿुधण में अचे पियो त हू कोशिशि कंदा त इहा रक़म जेका आहे वफ़ाक़ी हुकूमत खे मिले। तव्हां इन हवाले सां छा चवणु चाहींदो? छा वफ़ाक़ इन हवाले सां कोशिशि करे थो त इहा रक़म जेका आहे उन्हनि खे मिले ऐं उहे जेके आहिनि वेलफेयर ट्रस्ट जा ख़र्च कनि? उहो त हाणे पाकिस्तान में वफ़ाक़ी हुकूमत हुजे या का सूबाई हुकूमत, उहे जेतिरा बि उन्हनि खे पैसा ॾियो तव्हांखे ख़र्च करण में देरी न कंदा, छो त ही ओधर वठी कर्ज़ वठी जेको आहे मुल्क खे मक़रूज़ करे छॾियो अथऊं, हर माण्हू कर्ज़ी लॻो पियो आहे। त मुंहिंजो ख़्याल आहे अदालत खे इन ते सोचणु घुरिजे त बजाए इन जे जो कंहिं हुकूमती अकाउंट में इहे पैसा वञनि, इहे पैसा मुख़्तलिफ़ जेके ख़ैराती इदारा आहिनि इहा मुनासिब तजवीज़ थी लॻे, ऐं प्लस जेके मुतासिरीन आहिनि उन्हनि जी जेको आहे उहो कंपनसेशन जेको आहे करणु घुरिजे। उनजे लाइ अदालती निगरानी में मॉनिटरिंग में का अहिड़ी कमेटी ठहणु घुरिजे जेका इन सॼे शइ खे डिस्पोज ऑफ करे। अच्छा एजाज साहब, हिन वक्त भी जो मालूम थे पियो या हिन वक्त ताईं जेका ओवरऑल रिसर्चिंग के मुताबिक त 3000 एकड़ जेका है ज़मीन या ऑलमोस्ट मना जेका है वह हिन वक्त भी कब्जे में आहे। सॉरी 3000 ना, लेकिन मना काफ़ी तमाम घणी जगह ज़मीन आहे उहा हिन वक्त भी कब्जे में आहे। उन हवाले से तव्हां छा चवणु चाहींदो, छाकाणि त छा जेको बहरिया टाउन जो सरबराह है उहो एॾो पावरफुल आहे, उहो गैर कानूनी ज़मीननि में कब्ज़ा करे थो ऐं को उन्हनि खे इंतज़ामिया सिंध हुकूमत उन्हनि खां कब्ज़ा जेका आहे ख़त्म नथी कराए सघे? बिल्कुलु, उहो त सॼे आलम आश्कार आहे त हुन वटि जेको आहे त फ़ौजी जर्नल हुजनि या आला अदालतुनि जा जज, उहे रिटायरमेंट खां अॻु में ई उन वटि नौकिरी करण लाइ तयारु हूंदा ऐं उनखां मुराद वठंदा, उनजे लाइ कमु कंदा। त उहो सॼो हिकिड़ो जेको पावर गेम आहे पाकिस्तान में उहो पंहिंजे हथ में कयूं वेठो, पर अॼुकल्ह जेको आहे उनजी थोरी क़िस्मत फिटल आहे। जो हिनखे सरकार फरमाइश कई आहे त तव्हां इमरान ख़ान जे ख़िलाफ़ शाहिदी ॾियो, उहा ॾियण लाइ उहो तयारु कोन्हे को, हाणे भॼी वियो आहे हितां मुल्क मां। त हिनजी एक्टिविटी बि हिते जेको आहे त उहा स्लो थी वई आहे ऐं ओवरऑल जेको आहे हुनजो मार्केट बि स्लो आहे। पर हिन में नो डाउट के तव्हांखे यादि हूंदो त जामशोरे ज़िले जूं बि कुझु दीहूं जेके आहिनि उहे शामिलु कयूं हुयूं कराची में, ऐं उन जेको आहे त ही बहरिया टाउन जेको कराची थो सॾिजे इहो पोयां वञी बलूचिस्तान सां थो लॻे, हेॾां जामशोरे सां थो लॻे। त इहो तमामु वसी इलाइक़ो आहे ऐं सही कथ त इन जी करे सघे ई कोन थी त केतिरा हज़ार एकड़ ज़मीन जेको आहे इन विच में अचे थी। सो बहरहाल अॻु में जेको आहे त हिन जो उरूज हुयो ऐं अॼुकल्ह जेको आहे थोरो फाथल आहे हमरा, ऐं हाणे दुबई में प्रोजेक्ट शुरू कयो अथसि। त डेफिनेटली कि पाकिस्तान में तव्हांखे ख़बर आहे त उहो चवंदो पाण मलिक रियाज़ त मैं जब फाइल को पहिया लगाता हूँ तब जाके फाइल चलती है और जल्दी से मेरे काम होते हैं। त उहो रिवाज हिते हिन मुल्क में आहे, रिश्वतखोरी आहे, अकरबा परवरी आहे, नेपोटिज़म आहे। ऐं जॾहिं तव्हांजी हुकुमरान जमात सरपरस्ती करे ऐं पूरो सूबे जी हुकूमत तव्हांखे जेको आहे सपोर्ट करे
ऐं रिटायर्ड जनरल ऐं जज तव्हांखे वेही सिफ़ारिशूं कनि ऐं तव्हांजा मसइला हल कराइनि त ज़ाहिर उहो पावरफुल माण्हू हूंदो ऐं हुन पंहिंजे डंडे जे ज़ोर ते नाजाइज़ जाइज़ तरीक़े सां इहे सभु शयूं पिए कयूं ऐं ग़रीब मिसकिन माण्हू जेके सदियुनि खां आबाद आहिनि ते पुराणी कम्यूनिटीज़ उन्हनि जो त सॼो उन्हनि ॿेड़ो ॿोड़े छॾियो, उन्हनि जूं ज़मीनूं क़ब्रिस्तान उन्हनि जा जेको आहे त घर सॼा मिसमार करे उन्हनि ते कब्ज़ा करे छॾियो त उहो चवंदा आहिनि त अला साईं जेको अर्श ते ग़रीब जी आह वेंदी आहे त उहा कंहिंजी ग़रीब जी आह लॻसि जो अॼु हमरा मुल्क छॾे वेठो आहे परॾे में। अच्छा एजाज साहब इहो ॿुधाइजो 190 मिलियन पाउंड केस में भी ही मलिक रियाज़ के मुलज़िम करार ॾिनो वियो आहे, उन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो त छा मलिक रियाज़ डायरेक्टली 190 मिलियन पाउंड केस में इन्वॉल्व आहे? ज़ाहिर हुन जेको अरेंजमेंट करायो ऐं हुनजो बेनिफिशियरी त मलिक रियाज़ आहे न मेन, तो इमरान खान फैसिलिटेटर आहे ऐं उहो डिसीजन जेको कयो आहे इमरान खान कयो आहे, कैबिनेट खां करायो अथई गैर कानूनी तरीक़े सां ऐं खुफ़िया तरीक़े सां बंदि लिफ़ाफ़नि में समरी रखी, कंहिंखे पढ़ण जे लाइ बि न ॾिनी वई त उहो मलिक रियाज़ हुन सां गॾु हिन केस में को अक्यूज़ आहे त मलिक साहब बि ओतिरो ई जेको आहे रिस्पॉन्सिबल हूंदो। मलिक साहब आहे, हुनजो पुटु आहे, हुनजो न्याणो आहे, इहे सभु हिन में को अक्यूज़ आहिनि केस में त उहो डेफिनेटली की जेको जॾहिं बि फ़ैसिलो थियो त उन में हिननि जे ख़िलाफ़ बि थींदो। पर हिते इहो बि पाकिस्तानी अदालतुनि में आहे त इन एब्सेंशिया जेका कन्विक्शन थींदी आहे त उनजो वरी हिकिड़ो पंहिंजो बीहे थो कानूनी हैसियत त उहे माण्हू वरी क्लेम करे वठंदा आहिनि त भई असांखे इन एब्सेंशिया असांखे ॿुधो न वियो आहे, असांखे हीअ न कयो आहे। त पंहिंजे मुनासिब वक़्त ते जॾहिं हुननि खे उहो माहौल बहितर लॻंदो त उन महिल अची वरी इन्हनि ई अदालतुनि में पाण खे क्लियर कराईंदा। अच्छा एजाज साहब आख़िर में इहो बि ॿुधाइजो त सिंध हुकूमत रुजू करे पई अदालत ॾांहुं, अपील करे पई ऐं हुन हवाले सां कोशिशि करे पई जेको ही सिंध जे अवाम जो पैसो आहे उहो वापसि कयो वञे, सुप्रीम कोर्ट जेको आहे उहो सिंध हुकूमत ॾांहुं हवाले करे। तव्हांखे छा थो लॻे, छा सुप्रीम कोर्ट को रिलीफ ॾेई सघे थी ऐं हिन हवाले सां सिंध हुकूमत खे इहो जेको अवाम जो पैसो आहे उहो मिली सघे थो? मिली सघे थो ऐं ज़ाहिर आहे त उन में जेको आहे मूं जीअं चयो त सुप्रीम कोर्ट अॻु में त थोरी रिलेक्टेंट हुई। चीफ मिनिस्टर सिंध ॿ टे दफ़ा इहा ॻाल्हि प्रेस कॉन्फ्रेंस में बि चई आहे त असांखे पैसा ॾियो, सुप्रीम कोर्ट जेको आहे असांखे ॾिए त उन ते जेको आहे का पेशरफ़ थी कोन सघी आहे। पर अल्टीमेटली इहो त सदाईं तव्हां आया त इहो सुप्रीम कोर्ट जे अकाउंट में नथा रखी सघजनि ऐं इहे पैसा डिस्पोज ऑफ थींदा, पोइ उहा उनजो कुझु चंद शायदि सिंध गवर्नमेंट खे मिले ऐं कुझु मुतासिरीन खे मिले ऐं कुझु जेको आहे ख़ैराती इदारनि खे मिले त अहिड़ो को मां सम्झां थो अरेंजमेंट मुस्तक़बिल में थियण जो इम्कान आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी एजाज महर साहब असांखे प्रोग्राम में टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन गुफ़्तगू जारी आहे, हिते वठो शॉर्ट ब्रेक, स्टे विथ अस। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में एक दफ़ो बीहर अव्हांखे भली कार चऊं था। पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं बहरिया टाउन जी जेका ज़मीन आहे सिंध हुकूमत पारां अलॉट कई वई ऐं उहा बि घटि अघ में ऐं उन हवाले सां हिकिड़ो एहतजाज थिया, प्रोटेस्ट थिया। उनखां पोइ सुप्रीम कोर्ट में इहो मामिलो वियो। जॾहिं सुप्रीम कोर्ट में इहो मामिलो वियो त अल्टीमेटली जेको सुप्रीम कोर्ट आहे उन्हनि जा फ़ैसिला ऐं जुर्माननि जी सूरत में उहे मलिक रियाज़ खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अदा बि करना पिया ऐं उनखां पोइ फ़ैसिला बि अहिड़ा आया जेके आवाम जे हक़ में हुआ। पर मेन सवाल इहो आहे त सुप्रीम कोर्ट जो जेको हुकुम आहे या उनखां अलावा जेके जुर्माना आहिनि उहे त अदा थियनि पिया, पर हिन महल ताईं जेका उहा रक़म आहे उहा सिंध हुकूमत खे अञा न मिली सघी आहे ऐं इहो अञा मामिलो सुप्रीम कोर्ट में आहे। उनजो अञा पस मंज़र छा हूंदो ऐं उनखां पोइ पंहिंजो मेन सवाल इहो आहे त जेका सिंध हुकूमत ज़मीन जेका अलॉट कई ऐं उहा छो कई ऐं उनखां पोइ हाणे कहिड़ो वे फॉरवर्ड आहे जंहिंजे करे उहा जेके पैसा आहिनि अवाम जा उहे सिंध जे माण्हुनि खे मिली सघनि। सो इन हवाले सां प्रोग्राम में पाण खे जॉइन कयो आहे सजाद चांजो साहब जेके सीनियर कानूनदान आहिनि। सजाद साहब प्रोग्राम में भलीकार अव्हांजी वॾी महिरबानी। सजाद साहब असांखे इहो ॿुधाइजो सभ खां पहिरियां इन कानूनी वे इन जो छा आहे ऐं कहिड़े तरीक़े सां सुप्रीम कोर्ट मां इहे जेके पैसा आहिनि उहे वापसि थी सघनि था ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चीफ मिनिस्टर साहब बयान बि कंदा रहनि था, प्रेस कॉन्फ्रेंसिस में इहा ॻाल्हि कनि था पिया त जेके इहे पैसा आहिनि उहे सुप्रीम कोर्ट खे घुर्जे असांखे वापसि कनि, पर उहो कहिड़ो वे फॉरवर्ड आहे कानूनी तौर ते, कहिड़े तरीक़े सां इहे पैसा वापसि थी सघनि था? वालेकुम सलाम, महिरबानी। ऐं तव्हांजी इजाज़त हुजे थोरो हिते रोशनी विझां
बुनियादी तौर ते बहरिया टाउन जे मुतलिक़ सुप्रीम कोर्ट में जेको पहिरियों केस ऐं उनजो फ़ैसिलो 4 मई 2018 ते आयो हो, जंहिं फ़ैसिले में सुप्रीम कोर्ट इहो फ़ैसिलो ॿुधायो थी जेका बि ज़मीन मलीज़ डेवलपमेंट अथॉरिटी जे हवाले कई वई ऐं मलीज़ डेवलपमेंट अथॉरिटीअ वटां बहरिया टाउन जे हवाले मुंतकिल थी इहो सॼो सौदो गैर क़ानूनी आहे ऐं उन्हनि उहो मुकमल तौर ते जेका इहा ज़मीन जो सौदो सो कैंसिल करे छॾियो। उन खां पोइ उन फ़ैसिले ते अमल दरामद करण लाइ उन्हनि हिकिड़ी अमलदारी बेंच जोड़ी हुई जंहिंखे चयूं त हिन फ़ैसिले ते अमल कराईंदी। पोइ उन अमलदारी बेंच वरी 1 साल पोइ लॻभॻि 22 मार्च 2019 में हिकिड़ो फ़ैसिलो ॿुधायो जंहिंमें उन्हनि इहो पैसा जेको तव्हां ज़िक्र कयो त उन्हनि रखियो त किस्तुनि में पैसा ॾियनि ऐं उन में बि जेका ज़मीन हुई सा बहरिया टाउन जे 16,896 एकड़ 698 एकड़ टोटल 16,000 ते हुननि चयो थी महदूद रखो हिन कॉलोनी खे 16,698 एकड़नि ताईं हिन खां वधीक ज़मीन हिननि जे हवाले न कई वञे ऐं पैसा जेके आहिनि उन्हनि जा उन्हनि उहे तय कया हुआ त उहे कीअं किस्तुनि में पैसा ॾींदा, जंहिंमां उन्हनि कुझु किस्तूं ॾिनियूं हुयूं। ऐं इहो जेको फ़ैसिलो जिन ज़िक्र पियो करियां 22 मार्च 2019 वारो फ़ैसिलो, इन में बि इहो वाज़े चयलो त जेकॾहिं हिकिड़ी बि किस्त में डिफॉल्ट थियो ऐं किस्त न ॾेई सघिया त पोइ इहो फ़ैसिलो वापसि हलियो वेंदो ऐं ज़मीन जो सौदो मुकमल तौर ते कैंसिल तसवर कयो वेंदो। सो हिननि त हिकु त बहरिया टाउन वारनि उन में फ़ैसिले ते अमल दरामद न कयो हो, जंहिंखां पोइ हुन अमलदारी बेंच जेका ई सा मौजूदु हुई मुख़्तलिफ़ मौक़नि ते उनजा केस हलंदा रहिया। इन साल राइट नाउ इहो केस को बि बहरिया टाउन मुतलिक़ केस सुप्रीम कोर्ट में पेंडिंग कोन्हे को। अमलदारी बेंच जेका थी हुई साब जस्टिस फाइज़ ईसा जेको अॻूणो चीफ जस्टिस हो अक्टूबर 2023 में उहा ख़तम करे चुको आहे ऐं उन चयो त ही गैर क़ानूनी तौर ते अमलदारी बेंच जुड़ी हुई। जेका ॻाल्हि शुरू में जॾहिं बहरिया टाउन वारे मामले ते एहतजाज असां ऐं ॿियनि दोस्तनि कयो तॾहिं बि असां इहो एतिराज़ उथारियोसीं त सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले ते अमल कराइण लाइ का ॿी कोर्ट जोड़े सघे थी, अहिड़ो को मिसाल माज़ी में कोन थो मिले। सो नेठि उहा केस जी ॿुधणी थींदे आख़िर में सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस इहो ऐलान कयो त अहिड़ी का बि इम्प्लीमेंटेशन बेंच जोड़ण जी गैर क़ानूनी आहे ऐं ख़तम थी वियो। हिन महिल क़ानूनी तौर ते जेको 4 मई 2018 वारो फ़ैसिलो आहे उहो फील्ड में आहे, मतिलबु त ही कैंसिल थियल आहे टोटल ऐं अलॉटमेंट ॿीहर कोन थी आहे, हिकिड़ी ॻाल्हि आहे। बाक़ी जेसि ताईं जेके पैसा जमा थिया हुआ उन में पहिरें फ़ैसिले में उन इम्प्लीमेंटेशन बेंच अमलदारी बेंच जेका बाद में ख़तम थी चुकी आहे उन इहो चयो हो त इहे पैसा सिंध ॾांहुं वञणु खपनि, पर उन्हनि चयो हिकिड़ी कमेटी ठहे जंहिं कमेटी जी अॻुवाणी जेको आहे सो सुप्रीम कोर्ट जो को रिटायर्ड चीफ जस्टिस कंदो ऐं उन में ॿिया बि जेके नुमाइंदा हुजनि ऐं इहो पैसो जेको आहे हिकु त बिलख़ुसूस उन इलाइक़े मां जितां जी ज़मीन आहे उन ज़िले में उन जे आसपास ख़र्च थिए ऐं ॿियो सिंध में ख़र्च थिए, ख़ासि करे तालीम जे मामले में ऐं ॿियनि मामलनि में। पर जीअं मूं तव्हांखे गुज़ारिश कई त हाणे उहा अमलदारी बेंच ई ख़तम थी वई आहे, तंहिंजे करे उनजा उहे फ़ैसिला जेके अॻु में थिया उहे बि हाणे का हैसियत कोन था रखनि, तंहिंजे करे इहो बहरिया टाउन वारो हिन महिल जेको सॼो ट्रांज़ेक्शन आहे सो गैर क़ानूनी आहे। अच्छा सजाद साहब, 3 खां 4,000 एकड़ ज़मीन जेका आहे हिन वक़्तु बि उहा गैर मजाज तौर ते कब्ज़े में आहे मलिक रियाज़ जे। तव्हां छा था चयो, हिकिड़ो शख़्स जेको आहे बिज़नेस टाइकून एॾो ताक़तवर आहे जंहिंजे ख़िलाफ़ न सिंध हुकूमत का कार्रवाई करे सघे थी न का वफ़ाक़ी हुकूमत कार्रवाई करे सघे थी, एॾी ज़मीन में कब्ज़ा ऐं ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि उहो कब्ज़ा कयो वेठो आहे ऐं उन बावजूदि मुंहिंजे ख़िलाफ़ का क़ानूनी कार्रवाई नथी थिए ऐं ॿिए तरफ़ अर्ज़ कंदुसि त 3-4 हज़ार न पर हिन वटि लॻभॻि 50,000 एकड़नि खां वधीक ज़मीन ते हिननि जो कब्ज़ो आहे। जंहिं वक़्त में 2018 में जॾहिं सुप्रीम कोर्ट में केस हलियो पए त उन महिल हिननि जो कब्ज़ो हो 27,000 एकड़, जॾहिं त हिननि खे जेका ज़मीन जी ग्रांट थी उहा हिन खां तमामु घटि हुई ऐं जंहिं 27,000 एकड़नि जे दौरान सुप्रीम कोर्ट घटाए करे उनखे महदूद रखियो 16,000 एकड़नि ताईं, पर बाद में हिननि खां कंहिं बि उन ज़मीन जी हदबंदी अॼु ॾींहं ताईं कोन कई वई आहे। उहा जेके 16,000 एकड़ जेकॾहिं सुप्रीम कोर्ट हिननि खे ॾियणा बि कया हुआ त उहे कहिड़ो हिसो आहे, कहिड़ा हंध आहिनि। पर हाणे त हिन महिल जेका सॼी जी सॼी जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त बुनियादी तौर ते हिननि खे का बि ज़मीन हींअर क़ानूनी तौर ते न आहे, ही कब्ज़ो आहे ऐं बदकिस्मती इहा आहे जीअं तव्हां दुरुस्त फरमायो त छाकाणि त सिंध जो जेको चूंडियल नुमाइंदो आहे उनजो इंट्रस्ट कोन्हे को सिंध जे हिन नकल लाइ, उन्हनि खे सिर्फ़ु कुर्सी ते वेठो हुजे, पोइ सिंध जा जेके बि टीम टफड़ आहिनि त टीम वारा किरदार आहिनि उहे पंहिंजो किरदारु अदा न कंदा। ॾिसो न असां वटि वॾे में वॾो जेको आहे प्लेटफॉर्म उहा तव्हांजी सूबाई असेंबली जिते असांजे हक़नि खे तहफ़्फ़ुज़ थियणु घुरिजे, जिते सिंध जी ज़मीन, जिते सिंध जा ॿेट, जिते सिंध जो पाणी, सिंध जा समूरा जेके वसीला आहिनि उन्हनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम थियणु घुरिजे, अहिड़ी कानून साज़ी थियणु घुरिजे। पर बदकिस्मतीअ सां कानून साज़ी त परे जी ॻाल्हि आहे, पर जेको धाड़ो लॻे थो असांजा नुमाइंदा असांजी हुकूमतूं उन धाड़े में धाड़ेल सां गॾु थी बीठियूं आहिनि, उनजो नतीजो इहो आहे
जो ही मलिक रियाज़ जेको गैर क़ानूनी तौर ते कब्ज़ो करे वेठो आहे उहो अची हिते थाणे बुलाखान जी हद ताईं पहुतो आहे ऐं न रुॻो इन सां तबाही थी थिए जेका ज़मीन ही हिननि वञी कीकर नेशनल पार्क जे हदुनि जे अंदरि घिड़िया आहिनि ऐं उते तव्हां वञी ॾिसंदो त खोड़ सारा अहिड़ा तव्हांजा तारीख़ी क़ब्रिस्तान ऐं उन खां सवाइ कुदरती जेके पाणी जा वहकिरा हिननि उहे मुतासिर करे छॾिया आहिनि उन खां सवाइ उते माण्हुनि जा जेके हज़ारे सालनि खां हिकिड़ा माण्हू वेठा आहिनि त्या मुख़्तलिफ़ धरतीअ जा उन्हनि जा ॻोठ उन्हनि जा लंघ उन्हनि जो पाणी बंदि करे उन्हनि खे जबरन उन्हनि ते कूड़ा केस करे उन्हनि खे उतां लॾायो थो वञे थो हिकिड़ी तमामु घणी तव्हां चई सघो था त ही हिन जेको अॻे बि गुज़ारिश कईसीं त ही वॾे में वॾो हिकिड़ो धाड़ो आहे पाकिस्तान जी तारीख़ जो ज़मीनुनि जे केस में ही वॾे में वॾो हिकिड़ो धाड़ो आहे जेको लॻे थो जंहिंमें अञा ताईं उहा बुनियादी तौर ते जेका क़ानूनी कार्रवाई थियणु खपे सा कोन थी सघी आहे। अच्छा सजाद साहब, अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बयानु आयो आहे, उन्हनि जो इहो चवणु आहे जेके इहो ही जेको पैसो आहे या जेका 190 मिलियन पाउंड वारो पैसो आहे या ही पैसो आहे उहो जेको आहे आवाम खे मिलणु घुरिजे ऐं सुप्रीम कोर्ट खे घुरिजे उहो आवाम खे ॾे। जो उन्हनि जे ॻाल्हियुनि मां मूंखे पर्सनली इहो पियो फील थिए ऐं इहो पियो मूंखे सम्झ में अचे त शहबाज शरीफ़ या वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे कोशिशि करे थी त शायदि ही पैसो उन्हनि खे मिले, जॾहिं त इहो पैसो सिंध हुकूमत जो ऐं सिंध जे आवाम जो हक़ आहे। उन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो, छा ही वफ़ाक़ी हुकूमत जहिड़े तरीक़े सां सिंध ते धाड़ो पहिरियां हणंदी आहे या अहिड़े तरीक़े सां वरी ॿी कोशिशि त कोन कंदी? बिल्कुलु वफ़ाक़ी हुकूमत में कंहिं बि क़िस्म जी पाण खे उमेद न अॻु में रही आहे न करणु घुरिजे, पर ही जेके 190 मिलियन तव्हां ॿुधायो था ही हिकिड़ो अञा ॿियो मामिलो आहे। ही 190 मिलियन उहे आहिनि जेके मलिक रियाज़ जा बर्तानिया मां वापसि मोकिलिया विया हुआ ऐं बर्तानिया उहे वापसि कया की ॿिए केस जे सिलसिले में हुया जेके मनी लॉन्ड्रिंग ऐं ॿिया मामला थिया गैर क़ानूनी तरीक़े सां पैसा कढिया विया हुआ। उहे हुननि छा कयो, चालाकी करे हिन खे जेका सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मूजिबि हिन बहरिया टाउन वारे केस में जेका किस्त जमो कराइणी हुई उहे पैसा वरी बदकिस्मतीअ सां तव्हां ॾिसो त उन वक़्त जी जेका वफ़ाक़ी हुकूमत हुई उहे पैसा जेके ॿिया हुया ॿिए कम जा हुआ उहे खणी वरी चयूं त असां हिन में किस्त तौरु जमो था करायूं जेके थियणा कोन हुआ, तंहिंजे करे गैर क़ानूनी कमु हुयो ऐं उहो हींअर ताईं गैर क़ानूनी आहे। बाक़ी जेकॾहिं पैसा आहिनि सिंध जी ज़मीन आहे उहे पहिरियों बुनियादी हक़ त सिंध जो थिए थो ऐं असां सम्झूं था त वफ़ाक़ी हुकूमत हिन महिल ताईं बि तव्हां ॾिसो था जेको किरदारु हुनजो रहियो आहे बाटली माह वारो रहियो आहे सिंध जे तरफ़, सो साॻियो ई उहो हुननि मां उमेद करे सघे थी। अच्छा सजाद साहब, इन में सिंध हुकूमत जो स्पेशली पीपल्स पार्टी जो किरदारु कीअं था ॾिसो, छाकाणि त हिकु तरफ़ उन्हनि ज़मीन पाण अलाट करे ॾिनी ऐं बहरिया टाउन ऐं उन टाइम तव्हांखे यादि हूंदो जेके ॻोठाणा हुआ जिते ज़मीन जो कब्ज़ो थिए पियो उन्हनि एहतजाज कनि पिया त उते बि पुलिस जेको आहे तशदुद करे पई, गिरफ़्तारियूं करे पई, डायरेक्टली सिंध हुकूमत उन में इन्वॉल्व हुई ऐं हिकु तरफ़ ज़मीन अलाट करे ॾियणु उनखां पोइ वरी प्रेस कॉन्फ्रेंसिस में अची करे इहो चवणु असांखे पैसा ॾिना वञनि असां जेको आहे वेलफेयर ट्रस्ट में ख़र्च कंदासीं, आवाम लाइ ख़र्च कंदासीं, इहा बिटी पॉलिसी न आहे? अगरि बिटी पॉलिसी छा मूं गुज़ारिश कई त असांजो जेको चूंडियल नुमाइंदो ऐं बिल्कुलु जेका हुकूमत आहे जीअं तव्हांजे इल्म में हूंदो त रेफरेंस दाख़िल थी चुको आहे न, बहरिया टाउन जी जेका ज़मीन वारी ट्रांज़ेक्शन थी आहे उहा न रुॻो गैर क़ानूनी पर इहो धाड़ो तस्वर कंदे फ्रॉड तस्वर कंदे रेफरेंस दाख़िल थी चुको आहे जंहिंमें ही हमरा असांजा दोस्त उन वक़्त जो वज़ीर आला सिंध अॻूणो ऐं ॿिया मिनिस्टर खोरसरा जेके आहिनि सो उगूरी ज़मानतुनि ते हलनि पिया। जेसि ताईं रहियो सिंध हुकूमत जो किरदारु त ही धाड़ो आहे जंहिंमें ही शामिल आहिनि, हिन सॼे मलिक रियाज़ मुख ॾुआरी स्क्रीन ते उहा पर पुठियां जेकॾहिं हिन सां पेरा खणंदो त ही हुन में ॾोह में शामिल आहिनि जिन गैर क़ानूनी तरीक़े सां सिंध जेका भुॻड़नि मुठ ॾेई छॾी आहे। ऐं ॿियो तव्हांखे मां गुज़ारिश कंदो हलां त जेको सुप्रीम कोर्ट में जॾहिं ॿुधणी थी हुई जेको पहिरियों केस हुयो त उन वक़्तु जेको सिंध जो एडवोकेट जनरल सिंध साहब जे तरफ़ां सिंध हुकूमत जे तरफ़ां लिखत में जवाब जमो करायल हुयो त असां 5.5 करोड़ में इन ज़मीन जो जेको सौदो 5.5 अरब रुपयनि में जेको सौदो कयो आहे सो हुन में असांखे फ़ाइदो पहुतो आहे जेको बाद में हली माहिरनि खां जॾहिं चकास कराए वई त इहो 460 बिलियन ते वञी किथो पहुतो। तव्हां उतां ई अंदाज़ो करे सघो था त हिन जी नियत कहिड़ी आहे। पोइ सुप्रीम कोर्ट जी ॿुधणी सौदो जेको कयो आहे उहो मुनाफ़े जो सौदो आहे त तव्हां असांखां वधीक पैसा छो था घुरो हाणे, त हिन जी पॉलिसी इहा ई रही आहे। ही हिकु वक़्त में जेको पाण चवंदो न बदकिस्मती आहे त असां वटि पकर थिए थो, कूड़ थिए थो तमामु घणो, मारबो बि वरी पिटको बि कबो, जीअं पाण वटि रिवायत हिकिड़ी थींदी आहे न मारे ऐं पोइ वरी हुन ते अची रोइबो बि सही। में मुकमल तौर ते पोयनि 17 सालनि में सिंध जी ज़मीननि ते वसीअनि ते हिननि वंगारे करे की होलसेल मार्केट क़ाइमु करे छॾी आहे सिंध में। ऐं जेॾीमहिल थोरी घणी दाख़ थिए थी त उन महिल वरी देरि नथा कनि वरी अची वेशरात करे उते वेही बि रहनि था। हिननि जो किरदारु तमामु गंभीर ऐं ख़तरनाक आहे ऐं सिंध दुश्मन किरदारु रहियो आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी सजाद चांडियो साहब असांखे प्रोग्राम में टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन, पाण हिन मामले ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कईसूं त हे जेको मामिलो आहे उहो हिन वक़्त ताईं
जेके पैसा आहिनि उहे सुप्रीम कोर्ट जे अकाउंट में आहिनि हिन वक़्त ताईं उहे सिंध जे अवाम खे नाहिनि मिलिया ऐं सिंध हुकूमत बार बार सुप्रीम कोर्ट ॾांहुं रुजू करे पई ऐं उनखां अलावा प्रेस कॉन्फ्रेंसिस में चीफ मिनिस्टर साहब अहिड़े क़िस्म जा बयान उन्हनि जे साम्हूं अचनि पिया उहे बार बार चवंदा रहिया आहिनि त हीअ जेके पैसा आहिनि उहे वापसि कया वञनि ऐं इहे जेके पैसा आहिनि उहे वापसि थियण खां पोइ सिंध हुकूमत जेका आहे वेलफेयर ट्रस्ट ॾांहुं ख़र्च कंदी। सो प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।